पंजाब के गवर्नर बलीगुर रहमान चयो त जेकॾहिं ॾफेड़ वधियो त पंजाब ऐं गवर्नर राज लागू करण जो आइनी ऑप्शन मौजूद है। फेडरेशन चैम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री ऑफ पाकिस्तान में वापारिन ऐं सीड़पकारन के खिताब कंदे मीडिया से ॻाल्हाईंदे पंजाब के गवर्नर चयो त गवर्नर हाउस ते हमले बाबत पंजाब हुकूमत के लिखत में शिकायत कई वई है। हुन चयो त हुकूमत जो आइनी मुद्दो 18 अगस्त 2023 ते पूरो थींदो, जंहिंखां पोइ 2 खां 3 महीननि में चूंडियूं थियणियूं आहिनि, जंहिंमें मुद्दो 18 अक्टूबर खां 18 नवंबर 2023 ताईं आहे। हुन चयो त इलेक्शन में देर थियण ते को बि एतराज़ न आहे, छो त चूंडूं मुक़रर वक़्त ते थींदियूं। हुन वक़्तु सभिनी जो किरदारु सभिनी जे साम्हूं आहे। हुन वधीक चयो त सॼी दुनिया में जमहूरी हुकूमतूं ऑपोज़िशन सां गॾिजी कमु कंदियूं आहिनि, पर इन जी उबतड़ पाकिस्तान में गुज़िरियल 3.5 सालनि में ऑपोज़िशन के ज़लील कयो वियो। ॾुफेड़ जी सियासत खां मथां हुकूमत जो ध्यानु मईशत ऐं ॿोन मुतासिरनि लाइ क़दम खणण ते आहे। नाज़रीन, नैब काबीना डिवीजन खां इमरान ख़ान जे तोशाखाना मां वरितल तोहफ़नि जो रिकॉर्ड हासिल करे वरितो। ज़रीअनि मूजिब काबीना डिवीजन ऐं तोशाखाना ऑफिसरनि जा बयान कलमबंद कया विया आहिनि, जंहिं दौरान इमरान ख़ान पारां तोहफ़नि जो घटि अघु लॻाइण जो इंकशाफ थियो आहे। ज़रियनि मूजिब 3 घड़ियुनि गिराफ ऐं रोलेक्स जे इंडर इनवाइसिंग जो इंकशाफ थियो आहे, जॾहिं त घड़ियुनि जी ख़रीदारी वारी रिपोर्ट बि शकी करार ॾिनी वई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त इमरान ख़ान पारां रक़म जी अदायगी बि कंहिं ॿिए अकाउंट मां करण जो इंकशाफ थियो आहे। सेनेट की ख़ुसूसी कमेटी DGFIA के आज़म सवाती की वीडियो ते मुकम्मल रिपोर्ट ऐं ज़ाती हैसियत में तलब करे वरितो आहे। सेनेट जे ख़ुसूसी कमेटी सेनेटर आज़म सवाती के कमेटी में दावत ॾियण लाइ सेनेटरनि जो ग्रुप ठाहे छॾियो आहे। ख़ासि तौर ग्रुप में सेनेटर ताहिर बिज़न जो हाजी हिदायत ख़ान, दिलावर ख़ान ऐं मुश्ताक अहमद खे शामिल कयो वियो आहे। कमेटी जे क्यूनर्स खे चयो वियो आहे त सेनेटर आज़म सवाती खे घर वञी खेसि कमेटी में अचण जी दरख़्वास्त कंदो। सेनेटर फैसल सब्ज़वारी चयो आहे त संदसि ख़्वाहिश आहे त इहा वीडियो सिर्फ़ु आज़म सवाती वटि हुजे। हू वीडियो कल्चर जो सख़्तु मुख़ालिफ़ आहे। अॼु बि हिकु सियासतदान जी वीडियो आई आहे जंहिंखे हू जाली सम्झे थो। सेनेटर दिलावर ख़ान चयो आहे त अफ़सोस जी ॻाल्हि आहे त रुॻो 6 सेनेटर अहिड़े अहम मामले में हिसो वठी रहिया आहिनि। ईंदड़ इजलास में FIA खे तलब कयो वञे। सेनेट में ख़ुसूसी कमेटी DGFIA खे आज़म सवाती जी वीडियो ते मुकम्मल रिपोर्ट ऐं ज़ाती हैसियत में तलब करे वरितो। नाज़रीन, सुप्रीम कोर्ट में नैब तरमीमनि ख़िलाफ़ तहरीक इंसाफ़ जी चेयरमैन इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते ॿुधणीअ दौरान जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना आहिनि त लॻे थो त पाकिस्तान में करप्शन ख़िलाफ़ को क़ानून ई नाहे। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ममता बंदियाल की सरबराही में 3 रुकनी ख़ासि बेंच केस की ॿुधणी कई। ॿुधणीअ दौरान चीफ जस्टिस रिमार्क्स ॾिना त बदउनवानी जमहूरियत, मुआशरे ऐं क़ानून जी हुक्मरानी लाइ नुक़सानकार आहे। तहरीक इंसाफ़ जे वकील गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ जो हवालो ॾींदे चयो त पाकिस्तान UN जे ठहिराउ ते करप्शन जे ख़ात्मे लाइ सहियूं कयूं आहिनि। नेब कानून में ताज़ियूं तरमीमूं करे गॾियल क़ौमुनि जे ठहिराउ खे मुतासिर कयो वियो आहे। जस्टिस मंसूर अली शाह पुछाणो कयो त छा आलमी ठहिराउ खे बुनियादु बणाए पार्लियामेंट खे कानून साज़ीअ खां रोके सघिजे थो? आलमी कन्वेंशन्स कंहिं बि मुल्क खे कानून साज़ी ते पाबंद कंदा आहिनि। जस्टिस एजाज़ुल हसन चयो आहे त नेब कानून में रिआयत छो ॾिनी वई, उन जी वज़ाहत न ॾिनी वई। आलमी मयार जी कानूनी साज़ी तब्दील करे पुराणी कानूननि ते वञणु सॼी क़ौम सां मज़ाक़ आहे। सुभाणे जेकॾहिं रिश्वत वठण जी इजाज़त न ॾिनी वञे त छा उनखे केरु नथो रोके सघे? जस्टिस मंसूर अली शाह चयो त पार्लियामेंट कानून साज़ी न करे त उन सां बि बुनियादी हक़ मुतासिर थी सघनि था। तव्हांजे दलीलनि मां लॻे थो त पाकिस्तान में करप्शन जी रोकथाम लाइ कानून ई नाहे। दलीलनि मां लॻे थो त ॼण पाकिस्तान झंग बणिजी वियो आहे। खैबर पख्तूनख्वा में दहशतगर्दनि सां फायरिंग जी ॾे वठ में अहम दहशतगर्द कमांडर लियाकत अली मारिजी वियो आहे, जॾहिं त फायरिंग में पाक फ़ौज जो हिकु जवान बि शहीद थी वियो। पाक फ़ौज तर्जुमान इदारे ISPR मौजिब सिक्योरिटी फोर्सिस खैबर पख्तूनख्वा जे ज़िले खैबर जे इलाइक़े शिकास में ऑपरेशन कयो, जंहिं दौरान पाक फ़ौज ऐं दहशतगर्दनि विच में शदीद फायरिंग जी ॾे वठ थी। ISPR जो चवणु आहे त फायरिंग जे नतीजे में दहशतगर्दनि जो अहम कमांडर लियाकत अली उर्फ़ शाहीन मारिजी वियो, जॾहिं त फायरिंग जी ॾे वठ में पाक फ़ौज जो जवान सलीम ख़ान दहशतगर्दनि सां बहादुरी सां विढ़ंदे शहीद थी वियो। शहीद सिपाही जो वास्तो सवाबी सां आहे।
ISPR मूजिब मारिजी वियल दहशतगर्द टारगेट किलिंग, दहशतगर्दी ऐं भताखोरी में मुलविस हो। संदसि कब्ज़े मां वॾे अंग में हथियार ऐं बारूद पिणु हथु कयो वियो आहे। ISPR जो चवणु आहे त पाक फ़ौज दहशतगर्दी जी लानत जे ख़ात्मे लाइ पुरज़म आहे। असांजे बहादुर जवाननि जूं अहिड़ियूं क़ुर्बानियूं असांजे अज़म खे वधीक मज़बूत कनि थियूं। नाज़रीन, कराची जी अदालत मच्छर कॉलोनी में 2 ॼणनि जी बेदर्दी सां क़त्ल वारे केस में गिरफ़्तार 18 जवाबदारनि खे वधीक 7 ॾींहनि जी रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। मच्छर कॉलोनी में टेलीकॉम जे 2 मुलाज़िमनि खे तशद्दुद करे क़त्ल करण जे इल्ज़ाम हेठि 18 जवाबदारनि खे अदालत में पेश कयो वियो। ॿुधणीअ दौरान जांच ऑफिसर रिपोर्ट बि अदालत में जमा कराई, जंहिं में गिरफ़्तार जवाबदारनि जो अंग 33 ज़ाहिर कयो वियो आहे। मक़ामी अदालत में 18 जवाबदारनि जी सुञाणप प्रेड थी आहे, जॾहिं त मक़ामी अदालत में 18 जवाबदारनि जी सुञाणप कई वई आहे, जॾहिं त वधीक जवाबदारनि जी बि निशानदही थी आहे। पुलिस जी दरख़्वास्त ते अदालत जवाबदारनि जी जिस्मानी रिमांड में 7 ॾींहनि जी वात करे छॾी। नेपरा हुकूमती दरख़्वास्त ते कराची वासियुनि लाइ बिजली 51 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। बिजलीअ जे अघनि में वाध यूनिफॉर्म टैरिफ जे मद में कई वई आहे। नेपरा इख़्तियारनि मूजिब कराची में वापदारनि खां सेप्टेम्बर खां नवंबर जे बिजली बिलनि में वाध कई वेंदी कि इलेक्ट्रिक जे 3 माही एडजस्टमेंट ₹55 ठही, पर अवाम 51 पैसा फ़ी यूनिट जे हिसाब सां अदा कंदो।